अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरतहाल जे हवाले सां, जंहिं ते हिन वक़्त ताईं को कंट्रोल त नज़र न पियो अचे। वेतर ॾींहों ॾींहुं सूरतहाल ख़राब थींदी वञे पई। तालिबान जिन पारां शुरूआती तौर ते इहे वाइदा कया विया हुआ त हू ह्यूमन राइट्स जी वायलेशन न कंदा, हू औरतुनि खे ते के बि पाबंदियूं न हणंदा, हू शागिर्दियाणियुनि ते तालीम हासिल करण लाइ बि के पाबंदियूं न हणंदा ऐं सभिनी स्टेक होल्डरनि खे गॾु खंयो वेंदो ऐं दुनिया हुननि खे तस्लीम करे। पर जीअं ई शुरूआत थी त उन खां पोइ जेके बि दावाऊं, जेके बि वाइदा तालिबान पारां अफ़गानिस्तान में अचण खां पोइ कया विया हुआ, उन्हनि ते हू पूरा नाहिनि लथा ऐं हिन वक़्तु सभ खां वॾो सबबु इहो ई आहे त हिन वक़्तु जेका अफ़गानिस्तान जी सूरतहाल आहे उहा ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी वञे पई। उन जा सिधा सवा असर पाकिस्तान ते बि पवनि था ऐं पाकिस्तान में बि जेतोणीकि TTP वारे मामले जे हवाले सां हुकूमत पंहिंजे तौर ते इहो फ़ैसिलो कयो त ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पर गुज़िरियल हफ़्ते जेका ख़बर साम्हूं आई उन खां पोइ हमलनि में बि हिन वक़्तु तेज़ी नज़र अची रही आहे ऐं उन जो बि वाज़िह कारण इहो ई आहे त अफ़गानिस्तान जी सूरतहाल सबबु पाकिस्तान में सिधो सो कंसर्न पैदा थी रहियो आहे। जेतोणीकि अफ़गानिस्तान जी सूरतहाल बाबति पाकिस्तान तोड़े जो मुआशी सूरतहाल ख़राब हुजण बावजूदु कोशिशूं वठे पियो ऐं 2 ॾींहं पहिरियां बि 4 अरब जी जेका इमदाद आहे उहा अफ़गानिस्तान जे शागिर्दनि जे लाइ जारी कई वई हुई ऐं उन सां गॾोगॾु पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं OIC इजलास जे हवाले सां ऐं उन में जेके इजलास थियणो आहे अफ़गानिस्तान जी सूरतहाल बाबति, जंहिंमें अमरीकी नुमाइंदो पिणु शिरकत कंदो ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान जी इहा कोशिशि हूंदी त कंहिं न कंहिं तरीक़े सां इन सॼे मामले ते दुनिया खे राज़ी करे सघिजे। राति खां ई पाकिस्तान ते आङुरियूं इन करे बि खयूं वयूं त पाकिस्तान जेको किरदारु अदा कयो इन सॼी सूरतहाल में, खणी पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान जे बयान जो हुजे या उन समय जेके मुख़्तलिफ़ शयूं हुयूं, त इन सूरतहाल में दुनिया हिन वक़्तु अफ़गानिस्तान ते फोकस न कंदे नज़र अची रही आहे। इन सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे जिन महिमाननि जॉइन कयो आहे उन जो तारुफ़ अवां सां कराईंदा हलूं। मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, पाण अफ़गान मामलनि जा माहिर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अॻूणा एम्बेसडर आहिनि। सर वॾी महिरबानी डॉक्टर साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। ऐं ॿिए पासे मूंखे वीडियो लिंक ते ई जॉइन कयो आहे फॉर्मर एम्बेसडर ऐं आलमी मामलनि जा माहिर आहिनि मोहतरम जनाब GR बलोच साहब। GR साहब, अवां जी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। डॉक्टर साहब, मां अवां खां शुरूआत कंदुसि। हिन वक़्तु जेका अफ़गानिस्तान जी सूरतहाल साम्हूं अचे पई, बजट आणण जूं बि तालिबान पारां तयारियूं कयूं वियूं आहिनि ऐं उन बाबति बि जेका ग़ैर मुल्की इमदाद आहे उन खां सवाइ बजट आंदो पियो वञे। अवां कीअं पिया ॾिसो जेका अफ़गानिस्तान अंदरि सूरतहाल पैदा थी आहे? तमामु हिकिड़ी पेचीदा सूरतहाल पैदा थी वई आहे ऐं अहिड़ी सूरतहाल पहिरियां अफ़गानिस्तान में कॾहिं ॾिठी न वई आहे इन लिहाज़ सां। ऐं ज़ाहिर आहे जंहिं मुल्क में 75% बजट ख़तमु थी वञे आरफा सडन, त उहो मुल्क हल नामुमकिन थी पवंदो आहे। त 75% बजट अचे पियो, ॿाहिरां पियो अचे अफ़गानिस्तान में 20 सालनि ताईं, हाणे अचानक जो ख़तमु करे छॾनि त अफ़गानिस्तान पोइ पंहिंजे इदारनि खे था हलाए सघनि, अफ़गानिस्तान पोइ पंहिंजी हुकूमत हलाइण में ॾुख थी वेंदो। विढ़ण उते ऐं गुरिला वारफेयर करण त हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे ऐं पोइ हुकूमत हलाइण लाइ हुकूमत जी मशीनरी खे बरक़रार रखण लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे त हू उन लाइ उहे पैसा हुजनि, उन लाइ बजट हुजे, उन लाइ ज़रिया हुजनि। इहे त अफ़गानिस्तान जो सभु सभिनी में वॾे में वॾो मसइलो इहो आहे। अफ़गानिस्तान वटि हाणे ॿी का आमदन त आहे न, उन खां अलावा त हू उन में हाणे जेका डोडी आहे या जेके उन्हनि अफ़ीम आहे उनखे वरी शुरू कंदा आहिनि, उन्हनि शुरू करे बि छॾियो आहे। त उन्हनि में ज़ाहिर आहे एतिरी कंडीशन जेके हुयूं, पंज जेके शर्त हुया वेस्ट जे तरफ़ां सलामती काउंसिल यानी कि सिक्योरिटी काउंसिल जे तरफ़ां ऐं ॿियनि जेके यूरोपियन यूनियन जे तरफ़ां उन मां हिकिड़ो इहो बि हो त ड्रग ते कंट्रोल कयो वञे, माना मंशियात ते कंट्रोल कयो वञे तालिबान जे पारां, पर उहो हाणे मुमकिन नज़र नथो अचे। नंबर 1। नंबर 2, जेके 5-6 शर्तूं जेकियूं हुयूं उहे शर्तूं अञा ताईं बरक़रार आहिनि ऐं उन शर्तुनि जे करे तालिबान खे कंहिं क़िस्म जी का रिआयत अञा ताईं न ॾिनी आहे। हाणे उहे कहिड़ी शर्तूं हुयूं जेके 5 तारीख़ सेप्टेंबर जी हुई, जंहिंमें सिक्योरिटी काउंसिल जो हिकिड़ो इजलास थियो जंहिंमें उन्हनि वुमेन राइट, चिल्ड्रन राइट, ह्यूमन राइट, उन खां अलावा उन्हनि त अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिं दहशतगर्दी लाइ इस्तेमालु न थींदी, अफ़गानिस्तान में एजुकेशन जेको आहे उनखे वधायो वेंदो, अफ़गानिस्तान में इंक्लूसिव ऑल इंक्लूसिव सभिनीनि खे मिलाए हुकूमत ठाही वेंदी, त उन में ऐं अफ़गानिस्तान में ह्यूमन राइट जी जेका आहे उहा पासदारी कई वई हूंदी।
पर उन में हाणे त अफ़गानिस्तान में अञा ताईं ईअं थिए थो पियो त यूनाइटेड नेशंस हिकिड़ी रिपोर्ट कढी आहे ह्यूमन राइट कमीशन त उते तक़रीबन को 100 खण माण्हू एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग में मारिजी विया आहिनि ऐं इहे उहे माण्हू जेके पुराणी गवर्नमेंट जा सिक्योरिटी फोर्स जा माण्हू हुआ सभु ही सभु शयूं जे ज़हन में रखे माण्हू त जेके शर्तूं रखियूं हुयूं दुनिया जंहिंमें मां ॿुधायां जीअं त तव्हांखे सिक्योरिटी काउंसिल जे इजलास जी रेज़ोल्यूशन बि इहा आहे ऐं पाण पाकिस्तान जी जेको इजलास थियो सिक्योरिटी नेशनल सिक्योरिटी कमेटी जो उन में बि तक़रीबन इहे ई सभु पॉइंट हुआ चाइना बि इहे ई पॉइंट रखिया आहिनि रशिया बि इहे ई पॉइंट रखिया आहिनि ईरान बि इहे ई पॉइंट रखिया आहिनि त हाणे ॾिसणो इहो आहे त मां थोरो जेको तजुर्बो मुंहिंजो आहे जिथे रेवोल्यूशन ईंदा आहिनि जिथे फ्रीडम फाइटिंग हलंदी आहे अरसे लाइ उन में मुंहिंजो पंहिंजो जेको तजुर्बो आहे उहो ईस्ट तिमोर जो आहे जंहिंमें 25 साल फ्रीडम फाइटिंग हली हुई ऐं उतां जो फ्रीडम फाइटर जो अॻुवाण जेको उहो हुयो शनाना गोज़माओ ऐं उहो पाण बि जेॾी महिल उन हुकूमत ठाहिण जो उनखे मौक़ो मिलियो त जेके उन जा साथी हुया जेके उन जा कामरेड उन सां हुया जेके उन सां जेकी उनजी टीम हुई उनखे उहो न पियो छॾे सघे त उनखे थोरो टाइम ॾिनो वियो त आस्ते आस्ते उन ज़ाहिर जेको आहे आहे रिफॉर्म कंदो रहियो एज़ इट इज़ सिचुएशन तक़रीबन अफ़गानिस्तान अंदर बि नज़र आई आहे जीअर साहब अवां इन ते पंहिंजी राय ॾिजो जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कई ज़ाहिर आहे दुनिया जो जेको कंसर्न हो ह्यूमन राइट्स वुमेन राइट्स ऐं उन खां अलावा अफ़गानिस्तान जी ज़मीन ॿिए कंहिं मुल्क ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदी ऐं उन समेत एजुकेशन बि उन में जेके 5 पॉइंट्स साम्हूं आया हुआ उन ते असांखे इन वक़्तु कंहिं बि तौर ते अमल दरामद थींदे नज़र नथो अचे ह्यूमन राइट्स जी डॉक्टर साहब जी ज़िक्र कयो एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जो वुमेन राइट्स जे हवाले सां उते असांखे हिन वक़्तु ताईं छोकिरियूं स्कूलनि कॉलेजनि में वेंदे नज़र नथियूं अचनि TTP जो जेको ख़दशो पाकिस्तान खे हो बाज़ाब्ता तौर ते इहे ख़बरूं अचनि पियूं त उनजो इस्तेमालु हिकु भेरो ॿीहर अफ़गानिस्तान मां ई थिए पियो एजुकेशन जी तक़रीबन साॻी सूरत हाल आहे त जेके दुनिया अफ़गानिस्तान अॻियां शयूं रखियूं ऐं जंहिं ते पहिरियां अफ़गानिस्तान उन शइ खे तस्लीम कयो हो सभु स्टेक होल्डर शामिल हूंदा उन ते त कंहिं बि तौर ते अमल दरामद नाहे थियो तालिबान तरफ़ां ख़ासि तौर ते त उन में ईअं चई सघिजे थो त जेको माज़ी रहियो आहे अफ़गानिस्तान जो उहो ई हिन वक़्तु रिपीट थियो आहे ऐं का बि तब्दीली असांखे ऑन ग्राउंड नज़र नथी अचे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां थोरो हाणे वरी पहिरीं आई थिंक तव्हां सां गुफ़्तगू जे अंदरि मां काफ़ी पेसिमिस्टिक हूंदो हुउसि पंहिंजे कमेंट्स में लेकिन जेको मां हींअर हालात ॾिसां थो पॉलिटिकल ऐं जेके जियो पॉलिटिकल ऐं एज़ वेल एज़ इंटरनल अफ़गानिस्तान जा त हिकिड़ी उमेद जी किरण मूंखे नज़र अचे थी ॾिसणो इहो आहे त अफ़गानिस्तान किथे बीठो आहे ऐं दुनिया किथे बीठी आहे ऐं ॿिन्ही जे विच में केतिरो छा जेको गैप आहे सो वधियो आहे फ़ासिलो वधियो आहे या घटियो आहे त मां कैटेगोरिकली ॾाढो मुश्किल आहे का जजमेंट ॾियणु लेकिन मुंहिंजे ख़्याल में फ़ासिले या विच में जेको उन्हनि जो गैप आहे उहो घटिजण जा के इम्कानात मूंखे नज़र पिया अचनि कीअं पिया अचनि उहो ॿुधाईंदुसि तव्हांखे मां नंबर 1 बज़ाते ख़ुदि OIC जी मीटिंग थियणु फॉरेन मिनिस्टर जी मीटिंग थियणु इस्लामाबाद में जंहिंमें 22 खां वधीक फॉरेन मिनिस्टर अचनि पिया OIC खां अलावा जेके दुरियूं आहिनि जंहिंमें अमेरिका बि शामिल आहे जापान बि शामिल आहे जेके वॾा डोनर रहिया आहिनि पहिरियां जेके फ्रेंड्स ऑफ अफ़गानिस्तान एंड सो एंड सो फोर्थ उहे सभु उन में शामिल आहिनि UN एजेंसी सभु शामिल आहिनि त उन लिहाज़ सां लॻे थो त जेका पहिरियां रिलक्टेंस हुई या हिकिड़ी इनकारी हुई दुनिया अफ़गानिस्तान सां को बि वहिंवार करण जे लाइ ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे असांखे नोट करण जी त ही जेको फॉरेन मिनिस्टर्स कॉन्फ्रेंस आहे सा दैट विल बी चेयर्ड बाय सऊदी अरेबिया उहो सिंबॉलिक आहे उहो इस्लामिक ममालिक जो हिकिड़ो सरबराह बि आहे ऐं ॿियो छा आहे त हुन वटि काफ़ी मतिलबु अहिड़ा वसाइल आहिनि माली जेके अफ़गानिस्तान जे लाइ पोटेंशियली ठीकु थी सघनि था उनखे अॻिते वधाए सघनि था पर जैर साहब उन खां अॻु बि इहे ॻाल्हियूं थियूं हुयूं केतिरियूं मीटिंग्स थी चुकियूं आहिनि पर जॾहिं दुनिया चवे थी त ही पॉइंट्स आहिनि अमल दरामद कयो उन ते नथा कनि त पोइ छो मदद कंदी दुनिया तालिबान जी न ॾिसो एंगेज करणु सॼो पहिरियां सभ खां वॾो मसइलो इहो त दुनिया हिननि सां ॻाल्हाइण ई कोन पियो चाहियो त इन वे दीज़ आर ऑल प्री कंडीशंस मूंखे ईअं लॻे थो जेको ऑब्वियसली असां तव्हांखे फॉर्मली त इहे गवर्नमेंट्स न ॿुधाईंदियूं लेकिन लॻे ईअं थो त प्री कंडीशन सां एंगेज करणु अफ़गानिस्तान खे
मुमकिन नाहे, नंबर 1। नंबर 2, जेको इंसानी अलमीअ जी ॻाल्हि असां शुरू खां वठी कंदा पिया अचूं, उहा तमामु हिकिड़ी हैवीली हिकिड़ो बर्डन दुनिया ते आहे। ऐं सभ खां इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त अॼु जेको आहे सो कुझु डिप्लोमैट्स एंड फार्मी एंड US आर्मी जे वॾे जनरल पैटरसन उहो बाइडन खे जी गवर्नमेंट खे ख़त लिखियो आहे त यू कैन नॉट इग्नोर अफगानिस्तान। ऐं उनजो वरी हिकिड़ो जियो स्ट्रेटेजिक रीज़न आहे, छाकाणि त जेकॾहिं इंडिकेशन जॾहिं लॻा त हाणे अफगानिस्तान में अमेरिका वरी वापसि न ईंदो, उन में वॾा गैप आहिनि, टाइम लॻंदो, त असां ॾिठो त जेका पोटेंशियल ॿी पावर आहे दैट इज़ चाइना स्पेस वठणु शुरू करे छॾी। त मूंखे ईअं लॻे थो त अमेरिका खे इहो अहसासु थियो आहे त जेकॾहिं अफगानिस्तान जहिड़े वाइटल स्ट्रेटेजिक स्पेस खे छॾे ॾिबो त उहो वैक्यूम त न रहंदो। एज़ वी ऑलवेज से दैट नेचर एबोर्ट्स वैक्यूम, त फितरत कॾहिं बि वैक्यूम न चाहींदी आहे। ऐं साॻी तरह जेकी फोर्सिस हूंदियूं आहिनि से बि वैक्यूम न चाहींदियूं आहिनि, उन्हनि जो अपॉर्चुनिटी थी वेंदी आहे। त मूंखे लॻे थो त अमेरिका खे अहसासु थियो आहे त अफगानिस्तान खे ईअं छॾणु जेको आहे सो हिकिड़े जेका हुननि जो हींअर राइवल आहे चाइना, उनखे मौक़ो ॾियण वारी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में जी अगरि ईअं हुजे हा त पोइ इन सूरत हाल में अमेरिका न छॾे हा। डॉक्टर साहिबु, अवां इन ते पंहिंजी राय ॾिजो। जेका JR साहिबु ॻाल्हि करे पियो त जेका उमेद आहे उहा वधी आहे, पर दरअसल जे सूरत हाल ॾिसिजे जॾहिं 15 अगस्त खां पोइ उते तब्दीली असांखे नज़र आई त उन वक़्तु हिकु वाज़े उमेद मौजूदु हुई। तालिबान घणियुनि शयुनि में असांखे क्लियर नज़र आया, स्टेक होल्डरनि खे गॾु खणी हलण खां वठी मुख़्तलिफ़ जेके शयूं जेके अवां पंज पॉइंट्स ॻणाया उन्हनि ते एग्री नज़र आया, पर उन ते अमल दरामद न थियण जे करे हिन वक़्तु सॼो जेको तक़रीबन मलबो आहे, ज़ोर आहे, उहो पाकिस्तान ते पवे थो सिधो सौ। ऐं उहो असां ॾिसूं था मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पाकिस्तान उनखे फेस करे पियो। छा सम्झो पिया त दुनिया ध्यानु ॾींदी अफ़गानिस्तान में इन सॼी सूरत हाल खां पोइ बि? दुनिया ते ध्यानु ॾियणु खपे हा उन्हनि खे। ऐं जे सही माना में ॾिठो वञे त दुनिया खे ख़बर आहे त अफ़गानिस्तान में जेको अलमियो जनम वरितो आहे उन्हनि हाणे, ऐं जेको अञा अॻिते वञी थींदो, जंहिंमें वर्ल्ड फूड प्रोग्राम जो डायरेक्टर हुनजो नालो आहे डेविड, उन पंहिंजे बयान में चयो आहे त अफ़गानिस्तान में माण्हू बुख सां माण्हू शुरू थी विया आहिनि ऐं अफ़गानिस्तान में 55 सैकड़ो माण्हू जेके आहिनि उन्हनि खे खुराक पूरी नथी मिले। ऐं इहो माण्हू ॿियनि मामलनि में ते मरनि या न मरनि, पर खुराक जे करे मरी वेंदा। हाणे सियारो बि पियो आहे हुनजे करे बि। पर असां ॻाल्हि पिया कयूं ऐं JR साहब बि इहा ॻाल्हि कई त असां इन में पाकिस्तान यकीनन पाकिस्तान जेकी इन में सही कोशिश आहे ऐं कामयाबी बि आहे त ही OIC जी मीटिंग कोठाए वरिती पाकिस्तान। इन मीटिंग खे चवंदा आहिनि काउंसिल ऑफ फॉरेन मिनिस्टर्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी मीटिंग। इन जे मीटिंग खे कोठाइण जेको आहे उनजो सॼो तरीक़ो ॾिनल आहे OIC जे आर्टिकल 10 में, ऐं उन जे तहत मेंबर कंट्री 50% खां मथे 50% खां मथे जे राज़ी थियनि पोइ इहो एक्स्ट्रा ऑर्डिनरी मीटिंग कॉल थिए। तव्हांखे अंदाज़ो थींदो त असां कश्मीर लाइ बिल्कुलु असां मथो हणी हणी जेको आहे थकिजी विया हुआसीं, पर असां इहा OIC जी जेका मीटिंग कॉल न कई, पर काउंसिल ऑफ फॉरेन मिनिस्टर जी, जंहिं ते थोरो असां बदमज़गी थी पई सऊदी अरब सां बि, छो जे उहे आहिनि सीट ऑफ OIC, माना OIC जे जेके मुख्य जिथे सॼी हेडक्वार्टर आहे ऐं जंहिंजो होल्ड बि काफ़ी आहे OIC ते। त बहरहाल हाणे हिन में राज़ी थिया। इन पाकिस्तान जी फ़ाइदो छा थींदो? हिन में फ़ाइदो इहो थींदो त जंहिंमें इंगेजमेंट हिकिड़ी जेका ॻाल्हि हले पई त इंगेजमेंट जे करे दुनिया जा जेके आया आहिनि ऑब्ज़र्वर्स, जेके तव्हां ॾिसो हिते त P5 ऐं उन खां अलावा जर्मनी वारा, इटली वारा, जापान वारा, इहे बि ऑब्ज़र्वर अचनि था पिया। हिन में UN जा सभई स्टेक होल्डर्स तक़रीबन पार्टिसिपेट इन में कनि था पिया। त उन में उन्हनि खे मौक़ो मिलंदो, छो जो अफ़गानिस्तान डेलीगेशन उते हूंदो। अफ़गानिस्तान डेलीगेशन इन जे बि करे त OIC जेके फाउंडिंग मेंबर्स मां अफ़गानिस्तान बि हिकिड़ो मेंबर आहे OIC जो फाउंडिंग मेंबर में, ऐं उहो डेलीगेशन सां अचे थो पियो। उन्हनि जो जेको इंटरिम फॉरेन मिनिस्टर उनखे ॿुधंदा इहे, उहे वरी उन ते डिमांड रखंदा। जेके असां ॻाल्हि कई उन डिमांड जो अञा ताईं केतिरो थियो, केतिरी कोशिश थी, केतिरी मुकमल थी ऐं केतिरे में उन्हनि खे असुलु ॾुखियाई आहे, इहे सभु ॻाल्हियूं जेॾीमहिल टेबल ते साम्हूं रखबियूं त मां सम्झां थो त आइस वुड मेल्ट, बर्फ़ पिघंदी ऐं लेट्स सी ज़ाहिर उन जो इम्कान उम्मीद फ़ाइदो। वाज़े तौर ते
बिल्कुलु मौजूदु आहे। जीअर साहब थोरो आख़िर में इहो ॿुधाए जो जेका सूरत हाल हिन वक़्तु असांखे नज़र अचे पई, ज़रा अवां इन खे कीअं पिया ॾिसो ऐं वर्ल्ड वाइड कहिड़ो फेस पाकिस्तान जो वञे थो इन सूरत हाल ते, जिते मुल्क अंदरि असांखे नज़र अचे थो TTP सां ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ हुया ऐं काल्ह जॾहिं APS सान्हे जो ॾिहाड़ो मल्हायो वियो ऐं उन दौरान जेके वारिस हुआ उहे काल्ह बि चवनि पिया त ही आख़िर केरु थींदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं करण वारा। पोइ असां ॾिठोसीं जॾहिं मुतालबा कुझु शयूं न तस्लीम थियूं त उनखां पोइ हिकु भेरो ॿीहर हमलनि जी शुरूआति असांखे थींदे नज़र अचे थी। तक़रीबन रोज़ किथे न किथे हमिलो थिए थो TTP तरफ़ां ऐं उहो थिए अफ़गानिस्तान मां थो, ऐं जेका तालिबान जी पोज़ीशन आहे उहा वाज़ि तौर ते इहो ॿुधाए थी त असां छो त अहिड़ी कंडीशन में आहियूं त असां सभु शयूं कंट्रोल नथा करे सघूं। तव्हां छा पिया सम्झो त छा इहो फ़ैसिलो इन तरह सां करणु दुरुस्त हो, सभिनी स्टेक होल्डरनि खे गॾु न वठणु, नंबर 1, नंबर 2 इहो बि ॿुधाइजो त इन जो इम्पैक्ट जनरली दुनिया ताईं कीअं वञे थो त वरी उन्हनि सां ई वेही ॻाल्हियूं कयूं था, जेके गारंटियर्स आहिनि उन्हनि जी ॻाल्हि बि उन तरह सां नथी ॿुधी वञे। TTP सां ॻाल्हियुनि जे हवाले सां वाकई मुख़्तलिफ़ राय हुआ इवन विद इन द गवर्नमेंट ऐं गवर्नमेंट खां ॿाहिरि, इंटेलिजेंशिया जा बि, पॉलिटिकल एनालिस्ट जा बि, ऐं कंहिं हद ताईं मां उन्हनि सां एग्री कयां थो ऐं को शक न आहे त पेशावर आर्मी पब्लिक स्कूल जो वाक़ियो जॾहिं बि यादि अचे थो त सची ॻाल्हि आहे त असां खून जा आंसू रोऊं था ऐं अॼु बि असांखे उहो ॾुख थिए थो। ऐं ख़ासि तरह पर्सनली व्हेनेवर आई रिकॉल, बिलीव मी एंड दिस फ्रॉम माय हार्ट, आई कैन नॉट इमेजिन, मां सोचे कोन थो सघां त उहे कातिल जिन असांजे प्यारे गुलनि खे जंहिं तरीक़े सां क़त्ल कयो, मारियो, खून वहायो, मूंखे उहो वाक़ियो बि नथो जंहिंमें हुन जेका प्रिंसिपल जीअं बचाइण पियो चाहियो ॿारनि खे, उनखे कुर्सी सां ॿधी, ऐं तमामु अहिड़ा दिलि दहिराईंदड़ वाक़िया हुआ हुनजे दरमियान जंहिंखे माण्हू यादि बि करणु हिकिड़ो वॾो ॾुख ऐं सदमे जो सबबु बणिजे थो। त इन हालात में रियल पॉलिटिक वञी जॻह ते, लेकिन हिकिड़ो उसूल, हिकिड़ो इमोशन, हिकिड़ो क़ौमी अलमियो, उहो सभ खां वॾो अहम हूंदो आहे। त मूंखे ख़बर न आहे हिन हुकूमत जा कहिड़ा मक़ासिद हुआ, हिन हुकूमत जा कहिड़ा प्रायोरिटीज़ हुआ जो उन्हनि TTP सां ॻाल्हाइण जी कोशिश कई, लेकिन नज़र पे आयो त इहा कोशिश नाकाम थी वेंदी ऐं इहो ई इंडिकेशन लॻे थो, छाकाणि जो न TTP पंहिंजे पाबंद रही आहे इन ते फायरबंदी ते, ऐं न ई इहो ख़तरो वञी सघे थो। इहो असांखे यादि रखणु घुरिजे त इहे हिकिड़ा आइडियोलॉजिकली तमामु कन्वर्टेड माण्हू आहिनि जिन जो हिकिड़ो वर्ल्ड व्यू आहे, उन्हनि ऐं डिक्लेयर बि कयो आहे त असां इस्लामाबाद में रही उन ते कब्ज़ो करे हिकिड़ी इस्लामिक मुमलिकत अफ़गानिस्तान जे तर्ज़, अफ़गानिस्तान त बहितर आहे, पोइ बि हिकिड़े पंहिंजे हिकिड़े तर्ज़ जी हुकूमत ठाहिणु चाहियूं था, सभिनी खे कंट्रोल करणु चाहियूं था। ऐं इहो न सोच, तव्हां इहा बि ॻाल्हि न ॿुधाए, न तव्हां विसारिजो त पाकिस्तान हिकिड़ो न्यूक्लियर मुल्क आहे ऐं उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे। ऑफ कोर्स ज़ाहिर इमेजिन करो कॉम्प्रोमाइज़ ते केतिरा ई ॻाल्हाए सवाल असांखे ज़हननि में उथनि था ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईअं थींदो बि रहे थो। डॉक्टर साहब, अवां इन ते पंहिंजी राय ॾिजो, जेका जनरली सूरत हाल हुई जॾहिं 1-1.5 महीनो अॻु शुरूआति थी ॻाल्हियुनि जी, त उन वक़्तु हुकूमत असांखे इहे शयूं ॿुधायूं बाज़ाब्ता तौर ते त इन खां सवाइ को रस्तो नाहे। उन वक़्तु जॾहिं इन्हनि मासूम ॿारनि जे वालिदेन एहतिजाज कया, सुप्रीम कोर्ट ताईं हू जॾहिं केस में शयूं साम्हूं आयूं, पीपल्स पार्टी एहतिजाज कयो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल जा छंडा बि इन्हनि ते पवनि था, उन समेत मुख़्तलिफ़ वाक़िया ज़ाहिरा पाकिस्तान में हज़ारे माण्हू बेदर्दी सां शहीद कया विया आहिनि। त उन वक़्तु हुकूमत इन शइ खे पंहिंजी मजबूरी तौर ते अवाम आॾो पेश करण जी कोशिश कई, पर जॾहिं फायरबंदी वारो मामिलो आयो गुज़िरियल हफ़्ते, त फवाद चौधरी साहब इहो ॿुधाए पियो त रियासती रिट खे अगरि चैलेंज कयो वेंदो त पोइ वधीक असां बर्दाश्त न कंदासीं। मथां जेके गारंटियर्स हुआ उहे इहो चवनि पिया त असां मुकमल कंट्रोल नथा करे सघूं, छो त ॿिया बि मामला साम्हूं अचनि था। अवां कीअं पिया ॾिसो त छा जेके इन तरह जूं एॾियूं वॾियूं पॉलिसीज़ ठहनि थियूं, कहिड़ो कारण आहे जो सभिनी स्टेक होल्डरनि खे हिकु त ऑन बोर्ड नथो वरितो वञे, ॿियो उन बाबति का हतमी राय नथी हुजे? असां ॾिसूं था पाण ई बयाननि में असांखे तज़ाद नज़र अचे थो वाज़े तौर ते। इन में हिकिड़ी साइकी बि आहे, असांजी जेका मौजूदा गवर्नमेंट आहे हुनजी साइकी उन नफ़्सियात इहा आहे त शुरू खां वठी उहो तालिबान जे इन मामले में त फोर्स सां उन सां न कजेसि इस्तेमालु, माना ताक़त इस्तेमालु न कजेसि, उन सां डायलॉग जे थ्रू कजेसि। ऐं इमरान ख़ान हिन जो काफ़ी दफ़े ज़िक्र करे चुको आहे। इहो नफ़्सियात ज़हन में रखो। ॿियो ज़हन में इहो रखो त असां पाकिस्तान में हिन वक़्तु काफ़ी चैलेंजिस आहिनि, असां ईस्टर्न बॉर्डर ते बि चैलेंज काफ़ी वधी विया आहिनि।
इन वक़्तु जियो पॉलिटिकल सिचुएशन ऐं जियो स्ट्रेटेजिक सिचुएशन जेका खिते में आहे कहिड़े वक़्तु बि तव्हां ॿुधंदव त ईरान जेको आहे उन में अची वियो आहे मसइले में अटैक थी वियो आहे हुन ते जेको इज़राइल हर दरकार ॾिए थो पियो हींअर बि इज़राइल जा 2 माण्हू जेके वाशिंगटन में हिकिड़ो मिनिस्टर ऑफ डिफेंस ऐं ॿियो मसाद जो उहे उन्हनि चयो आहे त असां वटि ऑप्शन जेको आहे फ़क़ति मिलिट्री एक्शन आहे जे न्यूक्लियर रिकॉर्ड वारो जेको नेगोशिएशन आहे उहो ख़तमु थी वञे त उन जा रिपरकशन ध्यान में रखो तालिबान ऐं फ़ौज़ारनि जा रिपरकशन पाकिस्तान जी फोर्सिस हुन में इन्वॉल्व थी सघनि गवादर में मसइलो पैदा थी थो सघे मां इशारो ॾियां थो थोरो ऐं उन खां बाद त हुकूमत जेको सोचियो हूंदो हालांकि ॻाल्हि त सही सीधी आहे त रिट ऑफ द गवर्नमेंट उहा हुअणु खपे त जेके बेगुनाह माण्हुनि जो ॿारनि जो असांजे ॻोल्हनि जो जेको क़त्ल कयो वियो त उन ते रिट ऑफ द गवर्नमेंट जेका हमेशह क़ाइमु रहणु खपे हुकुम जो मौक़िफ़ इहो हो त इहे जेके असां उन्हनि माण्हुनि खे रिआयत ॾियूं था पिया जंहिंजा आदत में खून न आहे यानी जेके माण्हू क़त्ल में इन्वॉल्व न आहिनि ऐं उन्हनि पोइ 46 हिकिड़ा माण्हू छॾिया उन खां बाद ॿिया माण्हू छॾिया तक़रीबन 100 खनि तालिबान जा मुतालबा जेके बि दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि पहिरीं ॻाल्हि त इहा तंज़ीम जेका आहे बैन तंज़ीम आहे इनखे अमेरिका जे तरफ़ां बि बैन थियल आहे इहो ऐं उन में पाकिस्तान के थ्रू उहो बि कल्ह अमेरिका जी हिकिड़ी कंट्री रिपोर्ट शाया थी आहे टेररिज़म जे हवाले सां उन में TTP खे बैन ऑर्गेनाइजेशन ॾेखारियो वियो आहे वरी बि ऐं ॾेखारियो वियो आहे त पाकिस्तान जेको आहे उहो TTP खे पूरे तरीक़े सां कंट्रोल न करे सघी आहे त ही सभु शयूं जे ज़हन में असां रखूं त मां सम्झां थो इहो फ़ैसिलो जेको कयो वियो हूंदो उहो अफ़गानिस्तान जा जेके लीडरशिप आहे अफ़गान तालिबान जा उन्हनि जे चवण ते छो जो शुरू में जॾहिं महिल उन्हनि टेक ओवर कयो हो उन वक़्तु पाकिस्तान अफ़गानिस्तान में रिक्वेस्ट कई उन्हनि दरख़्वास्त कई कि असां जेके माण्हू घुर्बल आहिनि TTP जा जेके तव्हां आज़ादु था कयो उन्हनि मां असां 84 माण्हू खपनि असांखे ॾेई छॾियो उन्हनि न ॾिना उहे माण्हू ऐं ॾियनि कीअं ॾिसो जेके सॼी 30 साल विढ़िया आहिनि हिक ॿिए सां ऐं हिकु मासात हुते आहे त ॿियो सौट तालिबान में आहे अफ़गान तालिबान में पाण में हिननि जी हमेशह स्ट्रगल रही आहे त इहो मूंखे लॻे ॾुखियो पियो थिए ऐं इन करे अफ़गान लीडरशिप अफ़गान तालिबान जेका आहे उनजी लीडरशिप जे तरफ़ां हर असांखे सलाह इहे पई अचे त तव्हांजा माण्हू हिननि सां तव्हां डायलॉग जे ज़रिए तव्हां हिननि सां ज़ाहिर है जेका असांखे सूरत हाल नज़र बि वॾी महिरबानी थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद खान साहब GR बलोच साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ हिन वक़्तु जेका सूरत हाल अफ़गानिस्तान बाबति नज़र अचे पई उन जा सिधा सवा असर पाकिस्तान ते पवनि पिया ऐं जेके हुकूमती फ़ैसिला असांजे साम्हूं आहिनि उन में स्टेक होल्डरनि खे ऑन बोर्ड न वठणु तोड़े उन में को वाज़िह तौर ते पॉलिसी नज़र नथी अचे जंहिंजे करे सूरत हाल वधीक ख़तरे तरफ़ बि वधी रही आहे पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं सेक्ड एम्प्लॉइज़ जे हवाले सां जिन बाबति अॼु सुप्रीम कोर्ट पारा फैसलो ॿुधायो ते वक़्तु ब्रेक जो समय करे प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं सुप्रीम कोर्ट में 16,000 मुलाज़िमनि जी बहाली बाबति केस जी ॿुधणी जे हवाले सां जंहिंमें अॼु सुप्रीम कोर्ट 1 खां 7 ग्रेड जे सरकारी मुलाज़िमनि खे बहाल करे छॾियो आहे जॾहिं त 8 खां मथे ग्रेड वारा मुलाज़िम टेस्ट पास कंदा उन लाइ डिपार्टमेंट टेस्ट लाज़मी करार ॾिनी वई आहे अदालत सरकारी मुलाज़िमनि जी बहाली वारियूं अपीलूं रद्द करे आर्टिकल 184 ते ऐं आर्टिकल 187 जा इख्तियार इस्तेमाल करे मुलाज़िम बहाल कया आहिनि जॾहिं त सुप्रीम कोर्ट 16,000 मुलाज़िमनि जी बहाली बाबति काल्ह फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो जेको हिक जी भेट में चइनि जी अक्सरियत सां फ़ैसिलो जारी कयो वियो जंहिं तहत बरतरफ़ मुलाज़िमनि जूं अपीलूं बि ख़ारिज कयूं वियूं आहिनि जस्टिस मंसूर अली शाह अपीलूं रद्द करण वारे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कंदे चयो त पार्लियामानी ऐं जमहूरी निज़ाम में पार्लियामेंट सुप्रीम आहे उनखे घटि ॾेखारणु जमहूरियत खे घटि ॾेखारणु बराबरि आहे हुन चयो त एक्ट ऑफ पार्लियामेंट जी शिक 4 आइन सां टकराव में अचे थी उनजो जाइज़ो वठणो पवंदो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में चयो वियो त 1996 खां 99 ताईं बरतरफ़ थियल सरकारी मुलाज़िमनि खे बहाल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे अदालती फ़ैसिले मूजिबि ग्रेड 1 खां 7 ताईं जे मुलाज़िमनि खे नौकरी ते बहाल कयो वियो आहे जे त फ़ैसिले मूजिबि 8 खां मथे ग्रेड वारा जेके मुलाज़िम हूंदा उन्हनि खां खातेवार टेस्ट वरिती वेंदी अदालती फ़ैसिले में इहो पिणु चयो वियो आहे त ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं करप्शन सबबि कढियल मुलाज़िम बहाल न थींदा फ़ैसिले मूजिबि मुलाज़िमनि खे उन ई तारीख़ तां बहाल कयो वेंदो जॾहिं खां उन्हनि खे कढियो वियो हो फ़ैसिले बाद सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सरकारी मुलाज़िमनि जे वकील अदालती फ़ैसिले खे हिकु वॾी कामयाबी पिणु करार ॾिनो ऐं इहो चयो
त मुअज़्ज़िज़ अदालत पारां सरकारी मुल्ज़िमनि खे उन ई तारीख़ तां बहाल करण जो चयो वियो आहे जंहिं तां उन्हनि खे बरतरफ़ कयो वियो हो। उन्हनि वधीक चयो त अदालत 16,000 मुलाज़िमनि खे बहाल करे हिकु वॾो इंसानी अलमियो थियण खां बचायो आहे। ही उन्हनि सभिनी माण्हुनि जी कामयाबी आहे जिन हिन ॾुखे वक़्त में सब्र ऐं हिम्मत खां कमु वरितो। उन सां गॾोगॾु हिन फ़ैसिले बाबति 17 अगस्त ते अदालत पारां फ़ैसिले में 16,000 मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो। पाण इन सॼे मामले जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे जेके ही मुलाज़िम हुआ उन्हनि जा वकील आहिनि मोहतरम जनाब इश्तियाक चौधरी साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चौधरी साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। सबसे पहले तो मुझे ये बताइएगा, जो शाह साहब ने आज एतराज उठाया है अदालत में, उन्होंने जो बात की है कि जो पार्लियामेंट की जानिब से अपॉइंटमेंट्स की गई हैं उनको कैसे सुप्रीम कोर्ट सोमोटो के जरिए उस सोमोटो को लीगल करार दिया जा सकता है और पार्लियामेंट की अपॉइंटमेंट्स को इलीगल करार दिया जा सकता है। सबसे पहले आपकी इस पर राय चाहूंगा, इस हवाले से कानून क्या कहता है? देखें, अगरचे पार्लियामेंट जो है उसका कानून अपनी जगह और पार्लियामेंट सुप्रीम है इस सिस्टम के अंदर, पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट में, लेकिन उसके साथ साथ जो आर्टिकल 184 है और उसकी जो क्लास 3 है वो सुप्रीम कोर्ट को अनपैरेलल अख्तियार देती है कि वो इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक एट लार्ज, जब भी पब्लिक एट लार्ज का मामला होगा तो वो किसी भी कानून को वो अगर आर्टिकल 8 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की वायलेशन में है, अगर वो समझे कि ये उसकी वायलेशन है तो उसको कालेबंदी करार दे सकती है। लिहाजा जो पावर है सुप्रीम कोर्ट की वो वसी पावर है, और इसी तरह जो आर्टिकल 187 में जो पावर है वसी सुप्रीम कोर्ट की वो भी क्वेश्चनेबल नहीं है टू रीड द एंड्स ऑफ जस्टिस। तो सुप्रीम कोर्ट बुनियादी तौर पर इन्हीं दो आर्टिकल के साथ जो है वो सुप्रीम कहलाती है, आर्टिकल 184 और आर्टिकल 187। अगर ये दोनों आर्टिकल आइन में ना हो तो फिर ये बात मुनासिब बनती है कि जो कानून बनाए उसको अदालत कैसे खत्म करे और पार्लियामेंट सुप्रीम है और ये सारी चीजें। लेकिन इन दो आर्टिकल्स की बुनियाद के ऊपर जो पार्लियामेंट है का कोई भी जो कानून है, इवन कोई अमेंडमेंट है आइन में, वो भी इन दो जो प्रोविजन ऑफ कॉन्स्टिट्यूशन की प्रोविजन है वो इसके नीचे है, क्योंकि अल्टीमेटली जुडिशियल रिव्यू का अख्तियार सुप्रीम कोर्ट जाहिर है उसे बिल्कुल सर पॉइंट आ गया। अब ये थोड़ा सा बताइएगा, जो आज फैसला सामने आया है उस हवाले से इस वक्त भी जो एक कंफ्यूजन पाई जा रही है मुलाजमीन में, वो इस बात पर है कि 8 से ऊपर के जो मुलाजमीन हैं उनके अब टेस्ट होंगे, जो फैसले में चीज सामने आई है। तो उस हवाले से बताइएगा कि क्या वो चीज क्लियर हो सके कि किस तरह के टेस्ट होंगे, और आप क्या समझते हैं कि क्या अब ज़ाहिर जो ज्यादातर मुलाजमीन है वो 50 से ऊपर के तकरीबन, तो वो इसके काबिल होंगे कि वो इस तरह की टेस्ट दे सके वफाकी सतह पर? नहीं, मैं तो नहीं समझता कि वो जो है इस तरह की कोई कंफ्यूजन है कि उसमें कि उनको दोबारा से टेस्ट देना पड़े, या सारी चीजें, वो तो पॉसिबल भी नहीं है। लिहाजा वो जो तमाम एम्प्लॉइज जो कि किसी रिक्वायर्ड जो सिस्टम था भी या नहीं था, तो वो उसमें ट्रीट किए जाएंगे कि वो बहाल हो गए हैं। वो ऐसा तो नहीं है कि वो उनको इम्तिहान में से गुजरना पड़ेगा, सारी चीजों में से गुजरना पड़ेगा। ऐसा नहीं है कि वो उनको दोबारा से इम्तिहान देना पड़ेगा और दोबारा से इन चीजों में से गुजरना सर, डिपार्टमेंटल टेस्ट का कहा गया है अब जो 8 से ऊपर के मुलाजमीन, 8 ग्रेड से ऊपर के, वो हाँ वो है, लेकिन जो है वो जो डिपार्टमेंटल टेस्ट है वो उसको आप इक्विवेलेंट तो नहीं कह सकते। वो जो है पब्लिक मिशन के इक्विवेलेंट तो नहीं है डिपार्टमेंटल टेस्ट जो है। तो ये उसकी रिक्वायरमेंट इस वजह से रखी गई है, ये जो है रिक्वायरमेंट वो इस वजह से है कि खास 4 चीजें उन्होंने बताया कि खास स्किल चाहिए, खास उसके लिए महारत चाहिए, खास उसके लिए नॉलेज चाहिए, तो वो उनसे मुतल्लिका ही चीजें होंगी। तो लिहाजा इस सिलसिले में भी मुलाज़मीन को परेशान नहीं होना चाहिए, मैं समझता हूँ।
कि वो ठीक, चौधरी साहब फिर ये बताइएगा, जो ज़ाहिर है इससे ज्यादा के जो भी वफाक में मुलाजमीन है उनका तरीक़ेकार जो होता है, इसलिए मैंने कहा कमीशन का जो जिक्र किया, तो फिर ये किस तरह से होंगे, ये बात अब तक क्लियर नहीं है। जो डिपार्टमेंटल टेस्ट की भी बात हो रही है, तो ज़ाहिर है उनको किसी न किसी प्रोसेस से गुजर कर फिर ही अपॉइंटमेंट देनी होगी उस तारीख से जब देखिए मैं बताता हूँ, जो कॉम्पिटेंट अथॉरिटी है ना किसी भी डिपार्टमेंट की, फॉर एग्जांपल कोई डीजी है, अगर फर्ज करे एफआईए है तो उसका डायरेक्टर जनरल कॉम्पिटेंट अथॉरिटी होता है, जो मेन अथॉरिटी है, ठीक है ना। तो वो कोई प्रेस्क्राइब कर सकता है उसके लिए। फॉर एग्जांपल अगर आईबी के एम्प्लॉइज हैं तो वो जो उसका डीजी होगा वो कोई उसके लिए तजवीज कर सकता है, जो रेलिवेंट उनके महारत है देखने के लिए, या रेलिवेंट एजुकेशन जो है वो देखने के लिए। तो इसको लाइट ही लिया जाना चाहिए। इसको मैं नहीं समझता कि वो कोई उस तरह इम्तिहान होगा जिस तरह के मुकाबले के जो इम्तिहान होते हैं। ये है कि रेलिवेंट, अगर क्या उसको महारत भी रेलिवेंट है कि नहीं है, वही जो आम वो खुद भी काम कर रहा है, मैं तो उसको इस एंगल से देखता हूँ। ठीक है चौधरी साहब, थोड़ा सा इस पर भी बताइएगा, जो पिछली समातें थी या इस फैसले से ज़ाहिर है जो चीजें सामने आई थी, समातों में जो जिक्र हुआ था रिटायरमेंट के हवाले से, और जो लोग फोत हो गए उसके हवाले से भी काफी जिक्र हुआ था अदालत में। समात के दौरान अटॉर्नी जनरल ने भी रिमार्क्स में इस तरह की कुछ बातें की थी, तो उस पर कोई अमल दरामद नहीं होगा। इसका मतलब जो 17 अगस्त से पहले की सूरत हाल थी तकरीबन वही होगी, बस ये सिर्फ जो इंटेलिजेंस की बुनियाद पर आप कह रहे हैं कि डिपार्टमेंटल चीजें होंगी जो वो करते हैं उस प्रोसेस से ही गुजारा जाएगा। जी बिल्कुल ऐसे ही है, उसी में से गुजारा जाएगा, और बाकी वो चीजें उसी तरह बहाल हो गई हैं, मासवाए वो उन एम्प्लॉइज के जो किसी मिसकंडक्ट की बुनियाद के ऊपर, करप्शन की बुनियाद के ऊपर निकले थे, और वो फिर सुप्रीम कोर्ट ने या किसी भी अदालत ने, सुप्रीम कोर्ट के अलावा हाई कोर्ट ने या किसी कोर्ट ने सेट असाइड कर दी थी। तो अगर वो सेट असाइड नहीं हुई तो उस हद तक जो है वो मिसकंडक्ट के मुर्तकब हुए या करप्शन के मुर्तकब हुए, और उन्होंने अगर उस वक्त फर्ज करें चैलेंज की थी और वो इस एक्ट के आने के बिना के ऊपर वो निपटा दी गई थी, उनकी पिटीशन जो है वो फिर भी दोबारा भी कर सकेंगे, वो एम्प्लॉइज भी कर सकेंगे दोबारा रिस्पेक्टिव हाई कोर्ट के अंदर केसेस इस जजमेंट की रोशनी में। ठीक है, बहुत शुक्रिया आपका इश्तियाक चौधरी साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते अॼु सुप्रीम कोर्ट पारां 16,000 मुलाज़मनि बाबति हिकु वॾो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे, जंहिं ते मुलाज़मनि जे चेहरनि ते ख़ुशी जी लहर वाज़े तौर ते नज़र आई। 17 अगस्त ते जेको फ़ैसिलो ॾिनो वियो उन में जेके बि सेक्ट एम्प्लॉइज़ हुआ जिन खे पार्लियामेंट पारां 2010 में हिकु भेरो ॿीहर बहाल कयो वियो हो, उन्हनि खे कलअदम करार ॾिनो वियो। उन खां पोइ मुसलसिल जेके इहे मुलाज़िम हुआ उहे इस्लामाबाद में एहतिजाज कंदे बि नज़र आया, अदालतुनि में बि नज़र आया। तकरीबन 3 ॾींहनि खां इस्लामाबाद में शरह दस्तूर ते एहतिजाज कंदे बि नज़र आया। 2 ॾींहं पहिरियां ई अटॉर्नी जनरल खां अदालत पारां तजवीज़ूं घुरियूं, जेके अटॉर्नी जनरल जमा करायूं अदालत में। अटॉर्नी जनरल बि तकरीबन साॻियूं ॻाल्हियूं कयूं जेके जंहिं तहत अॼु फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, ऐं उन बाद अदालत काल्ह फ़ैसिलो इहो महफ़ूज़ कयो जेको अॼु ॿुधायो वियो आहे, ऐं उन फ़ैसिले में 16,000 बरतरफ़ मुलाज़िमनि खे बहाल कयो वियो आहे। ऐं उन जी जेका बुनियादी तौर ते जेका फैसले में चौधरी साहब मूजिब जेका सूरत हाल साम्हूं आई आहे, 17 अगस्त जे फैसले खां अॻु वारी जेका उन्हनि जी पोज़ीशन हुई, कंडीशन हुई, उन तहत ई इहे मुलाज़िम जीअं जो तीअं बहाल थी चुका आहिनि। इन सां प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलाबाई।